अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां हैं मोहम्मद पहर शामिल करूं था हिन वक्त जो खबरूं। नाज़रीन, ठट्टे में सिंध जे अदीबन, शाइरन, ॾाहन ऐं तारीख़दाननि, सकाफ़त खाते, सिंधी अदबी बोर्ड, तालीम खाते ऐं सिंधी ॿोली जे बाइख्तियार वारे इदारे पारां सिंध जे ॾाहे पीर हसामुद्दीन राशिदी जी आख़िरी आरामगाह मकरी ते चादरूं चाढ़े खेसि भेट पेश कई। सिंध ऑनलाइन टीवी जे ब्यूरो चीफ दरिया ख़ान खुश्क जी ख़बर मूजिब अदीब, ॾाहन, शाइरनि ऐं तारीख़दाननि मदद अली सिंधी, नसीर मिर्ज़ा ऐं ॿियनि मज़ार ते गुलनि जूं चादरूं चाढ़ियूं। उन मौक़े ते संदन चवणु हो त हसामुद्दीन शाह राशिदी सिंध जो मिसाली मुहक़क़ तारीख़दान ऐं मूरख हो, जे मुकमल ज़िम्मेदारी सां पाण ते आइद थियल क़ौमी फ़र्ज़ निभाईंदे सिंध जी तारीख़ ते धारियनि ऐं गासिब हुक्मराननि जे चढ़ियल दज़ ऐं धूड़ खे हटाए चिटो ऐं साफ़ कयो। तारीख़दाननि मूरख मुहक़क़ अदीब ऐं सहाफ़ी पीर हसामुद्दीन शाह राशिदी जे 40 वर्षीअ जे मौक़े ते चयो त नौजवाननि खे घुर्जे त पीर साहब जे कयल इल्मी, अदबी ऐं तहक़ीक़ी पोहरीअ जो मुतालो करे उन मां नयूं राहूं ऐं रस्ता तायूं कनि ऐं पंहिंजी धरतीअ जी ख़िदमत करे उन जे नामचारिज जो सबबु बणिजनि। पीर हसामुद्दीन राशिदी जी अज़मत, ॾाहप ऐं संदसि कयल पोहरीअ खे सुर्ख़ सलाम पेश करण लाइ संदसि आसण ते मौजूदु आहियूं। वधीक खबरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।